शिकारपुर जे इलाइक़े लखीदर भरिसां दीवान हवेली मां लॻल धाड़े जो जवाबदार संदनी मुलाज़िम निकितो। पुलिस कन्या लाल जे घर मां लॻल धाड़े जे जवाबदार यासिर शेख खे गिरफ़्तार करे वरितो आहे। पुलिस जो चवणु हो त गिरफ़्तार जवाबदार वटां फुर कयल सामान ऐं रोक रक़म हथ कई वई आहे। पुलिस जो चवणु आहे त धाड़े में मुलविस ॿई जवाबदार गिरफ़्तार कया गिरफ़्तार कयो वेंदो। अवां खे ख़बर ॾियूं पिया। पुलिस जो चवणु हो त धाड़े में मुलविस ॿिए जवाबदार खे बि जल्द गिरफ़्तार कयो वेंदो। अवां खे ख़बर ॾियूं पिया। शिकारपुर जे इलाइक़े लखीदर भरिसां दीवान हवेली मां लॻल धाड़े जो जवाबदार संदनी मुलाज़िम निकितो आहे। पुलिस कन्या लाल जे घर मां लॻल धाड़े जे जवाबदार यासिर शेख खे गिरफ़्तार करे वरितो आहे। पुलिस जो चवणु आहे त गिरफ़्तार जवाबदार वटां फुर कयल सामान ऐं रोक रक़म हथ कई वई आहे। पुलिस जो चवणु हो त धाड़े में मुलविस ॿिए जवाबदार खे बि जल्द गिरफ़्तार कयो वेंदो। अवां खे ख़बर ॾियूं पिया। शिकारपुर जे इलाइक़े लखीदर भरिसां दीवान हवेली मां लॻल धाड़े जो जवाबदार संदनी मुलाज़िम निकितो आहे। पुलिस कन्या लाल जे घर मां लॻल धाड़े जे जवाबदार यासिर शेख खे गिरफ़्तार करे वरितो। पुलिस जो चवणु आहे त गिरफ़्तार जवाबदार वटां फुर कयल सामान ऐं रोक रक़म हथ कई वई आहे। पुलिस जो चवणु हो त धाड़े में मुलविस ॿिए जवाबदार खे बि जल्द गिरफ़्तार कयो वेंदो। शिकारपुर जे इलाइक़े लखीदर भरिसां दीवान हवेली मां लॻल धाड़े जो जवाबदार संदनी मुलाज़िम निकितो आहे। पुलिस कन्या लाल जे घर मां लॻल धाड़े जे जवाबदार यासिर शेख खे गिरफ़्तार करे वरितो। पुलिस जो चवणु आहे त गिरफ़्तार जवाबदार वटां फुर कयल सामान ऐं रोक रक़म हथ कई वई आहे। तफ़सील मां वठंदासीं। शिकारपुर मां सिंध टीवी न्यूज़ रिपोर्टर सारंग बबण खां। जी सारंग, आगाह कजो। गुज़िरियल ॾींहुं जेको दीवान हवेली में धाड़ो लॻो उनजो जवाबदार गिरफ़्तार कयो वियो आहे। पुलिस मुताबिक़ त यासिर शेख जेको दीवान जो मुलाज़िम रहियो आहे ऐं उहो पंहिंजे दोस्तनि सां गॾिजी करे उन धाड़ो हयो ऐं उन धाड़े खां पोइ जेका पुलिस जी कार्रवाई थी आहे उहो जवाबदार गिरफ़्तार थियो आहे। पुलिस जो चवणु आहे त उनखां जेको धाड़ो लॻल हो उन में जेको सोन हो या रोक रक़म उहा बि जेको आहे त बरामद कई वई आहे। उन सां गॾो गॾु उन खां वधीक जांच जारी आहे। उन सां केरु मुलविस हुयो ऐं ॿिया केतिरा उन सां गॾु साथी आहिनि उन्हनि खे पिणु जेको आहे त गिरफ़्तार कंदासीं। ऐं इन हवाले सां SSP शिकारपुर ऐं लखीदर पुलिस जो चवणु आहे त हीउ जेको जवाबदार आहे उहो उनजो मुलाज़िम हो ऐं उनखे गिरफ़्तार करे जेका रोक रक़म ऐं सोन फुरथियल उहो जेको आहे त बरामद कयो वियो आहे ऐं वधीक जांच जारी आहे। जी ठीकु आहे, महिरबानी अवां जी सारंग, आगाह करण लाइ।